जी हाँ दोस्तों, निमुन जी नगरी सलाम कोट जी नगरी का असांजो प्यारो प्रिय दोस्त अब्दुल साक खासकली साहब जो खूबसूरत इंतखाब दिलबरियूं दिलदार में रहिजी वयूं दिलबरियूं दीदार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं सूंहं जो मोतर चमन सारो मगर सूंहं जो मोतर चमन सारो मगर के कमियूं हुबकार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं ज़िक्र तुंहिंजो हो मुक़दम मूं रखियो पर के ॻाल्हियूं प्यार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं के मलारी मुंद खे दावत ॾिनी छो अखियूं वसकार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं को सबब छिकताण जो वाज़े न हो को सबब छिकताण जो वाज़े न हो निफ़रतूं पर पाण में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं तो मटायो वेस जो कमरे अंदर तो मटायो वेस जो कमरे अंदर दर दरियूं वीचार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं के कुंवारा ख्वाब राजा हसरतूं के कुंवारा ख्वाब राजा हसरतूं पंहिंजे के वहिंवार में रहिजी वयूं दिलबरियूं दिलदार में रहिजी वयूं चाहतूं दीदार में रहिजी वयूं।